सेठा जा भरिसां फुल बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो ऐं 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ खरड़ा में ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में कुहाड़ियूं लॻण सबबि फंक्शन लीग सां वास्तो रखंदड़ अॻूणो यूसी चेयरमैन वहीद फुल मारिजी वियो। वाक़े बाद मक़तूल जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। सेठा जा भरिसां फुल बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे ऐं 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ खरड़ा में ॿिनि धुरनि विच में झेड़े दौरान कुहाड़ियूं लॻण सबबि फंक्शन लीग सां वास्तो रखंदड़ अॻूणो यूसी चेयरमैन वहीद फुल मारिजी वियो। वाक़े बाद मक़तूल जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। सेठा जा भरिसां फुल बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे ऐं 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ खरड़ा में ॿिनि धुरनि विच में झेड़े दौरान कुहाड़ियूं लॻण सबबि फंक्शन लीग सां वास्तो रखंदड़ अॻूणो यूसी चेयरमैन वहीद फुल मारिजी वियो आहे। वाक़े बाद मक़तूल जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इन बाबति असां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती टीवी जो रिपोर्टर आशिक़ हुसैन। जी आशिक़, छा अपडेट्स हिन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, मैं तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हे आहे पीरोसण थाणे जी हद ॻोठ खरड़ा है, जिथे मामूली तकरार तां ॿिनि फुल बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो, जंहिंजे करे कुहाड़ियूं लॻण जे करे वहीद अली फुल जेको आहे सो मारिजी वियो, जंहिं त 12 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। उन खां पोइ इलाइक़े जे जेको दुकान वारी सूरत हाल आहे, पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल, जॾहिं त हिन वक़्त ताईं को केस दाख़िल न थी सघी आहे। उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधायांव समूरे इलाइक़े जे अंदरि दुखां पकड़ियल आहे, जिन त पुलिस वाक़े वारे हंधि वेठल आहे। जी आशिक़ हुसैन, वॾी महिरबानी अपडेट ॾियण लाइ।